بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على محمد وآله اللهم صل وسلم على سيدنا محمد أجوك قاعدة جكوا عبادة جبارمية العبادة جيڪي القواعد الشرعية ما إن شاء الله کوشش कंदासीं बाक़ी थोरा जेके मेन शइ उहे पूरा कंदासीं बाक़ी जेके क़वाइद तमामु घणा आहिनि हर शइ में पर उन्हनि खे असीं उन्हनि जी ज़रूरत कान पवंदी इंसाननि खे जेके आलिमनि जा तालिब इल्म उन्हनि जे लाइ उहे शयूं ज़रूरी आहिनि बाक़ी आम माण्हुनि जे लाइ उन्हनि जी ज़रूरत कान पवंदी सो जेके ज़रूरु इंसान जी आहिनि ज़िंदगी में आम माण्हुनि जे लाइ उन्हनि जी इनशा कोशिशि कंदासीं त उहे असीं पूरा कयूं पोइ हाणे इनशा हिन सिलसिले खे पूरो कंदासीं अॼोको जेको क़ाइदो आहे इहो आहे अल इबादात मुक़य्यदा अल असलु फिल इबादा अतक़यीद यानी इबादत जे बारे में कहिड़ी बि इबादत जेकी हुजे शइ या तूं यादि करे छॾ कहिड़ी बि इबादत ऐं इबादत जेकी आहे उन कहिड़ी शइ आहे जो कहिड़ी शइ आहे जंहिंखे असीं इबादत चवंदासीं हर शइ मां तूं सवाबु चाहीं थो या फ़र्ज़ु लाहीं थो जंहिं शइ मां तूं सवाबु चाहीं थो जंहिं शइ मां तूं अजुर चाहीं थो जंहिं शइ मां तूं अलाह खे राज़ी करणु चाहीं थो इहा सॾिबी आहे इबादत ऐं हिन जो असुल जो क़ाइदे जो मक़सदु छा आहे मक़सदु इहो आहे त हर इबादत मुक़य्यद बंद आहे आज़ादु न आहे छो आज़ादु न आहे छो जो अलाह ताला इहो क़ुर में बि असांखे चयो आहे नबी करीम बि सदाईं ॿुधाईंदो क़ुर में अलाह साईं चए थो मां अताकुम रसूल फ़ख़ुदू जेको नबी करीम ॿुधायो उहो कयो ऐं जेको इन जो मक़सदु आहे जेको न चयो अथसि या झलियो अथसि असांखे झलणो पवंदो ऐं कलमे पढ़ण जो ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सदु बि हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो मक़सदु हूंदो आहे टे शयूं ताअतु फ़ीमा अमर तस्दीक़ु बिमा अख़बर वज्तिनाबु बिमा नहा अन्हु वज़जर नबी मुहम्मद रसूलुल्लाह जो मक़सदु हूंदो आहे त जेको असांखे शयूं ॿुधाईंदो मञिणो आहे जेके शयूं असांखे झलियो आहे उन खां झलणो आहे असांखे ऐं जेके शयूं असांखे चई आहे उहे असांखे करणियूं आहिनि सो इहे शयूं मुहम्मद रसूलुल्लाह जे बारे में ॿियो सॼे क़ुर में बि अलाह ताला असांखे चए थो त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुम अल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम असांजे नबी करीम जी पैरवी करणी आहे नबी करीम जे चवण ते हलणो आहे तंहिंजे करे इबादत जेके बि इबादत शयूं आहिनि असां नबी करीम जी पैरवी करणी आहे नबी जे चवण ते हलणो आहे का असांजी मर्ज़ी हिन में न आहे न कंहिं पीर जी न वलीअ जी न कंहिं आलिम जी न कहिड़े माण्हू बि का शइ करणु चाहे थो त असां उन जो असांजो हक़ आहे उन ते असीं उन खां पुछूं पिया हिन शइ जो दलील ॾे दलील छा आहे मक़सदु नबी करीम कई आहे या न सहाबिन कई आहे या न उन में दलील इहो हूंदो आहे फ़िअलु नबी नबी करीम पाण कयो हुजे या अमर नबी या नबी जो अमर हुजे हुकुम हुजे या नबी जे टाइम में सहाबिन कयो हुजे नबी न झलियो हुजे ईअं काफ़ी शयूं आहिनि नबी करीम उन टाइम में ॾिठो ऐं झले ई न त उहा बि नबी जे हुकुम में थी वेंदी ठीकु आहे हाणे इहा थी इबादत हर शइ में सम्झी वेंदासीं त असांखे नबी करीम जी पैरवी करणी पवंदी नबी जे चवण ते हलणो पवंदो ऐं का शइ बि न आहे इन जे दाइरे खां अंदरि ॿाहिरि निकिरणु यानी केर बि दुनिया जो को वॾो वली हुजे खणी आसमान में उॾंदो अचे न तोखे चए हीअ इबादत कर तूं पुछंदुसि इहा सुन्नत आहे नबी करीम जी सुन्नत मूंखे साबित करे ॾे हदीस में आहे या कंहिं किताब मां ॾेखार बाक़ी पंहिंजे चवणनि ते या आलमनि जे चइजा असांजा वॾा कंदा हुआ या इहे सभु शयूं छा में थींदियूं नबी करीम 10 साल मदीने में जुमो पढ़ायो जुमे ते इफ़्तिताह पंहिंजो जुमो छा सां शुरू कंदो जुमे में इहो अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाء الراشدين عضوا عليها بالنواجذ وإياكم ومحدثات الأمور فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار ألا إن خير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم شر الأمور محدثاتها इहा आहे हदीस नबी जी शुरूआत में हर जुमे ते चवंदो त जेको बहितर जेको रस्तो आहे नबी जो ऐं अलाह रसूल जो ठीकु आहे हाणे उन खां पोइ चवंदो त उन्हनि नबी जे सुन्नत ते हलो सुन्नत नबी जी छॾणो न आहे ऐं नबी जी सुन्नत खां पोइ सहाबिन जी सुन्नतुनि खे ऐं नबी जी सुन्नतुनि खे ॾाठुनि सां क़ाबू कयो मथां वञी नए ॻाल्हियुनि में वञी पओ हर नई ॻाल्हि बिदअत
हर बिदात गुमराह, हर गुमराह मालिक सिधो दोज़ख में। हाणे इहो ॾिसो केॾो ख़तरनाक कमु आहे जेको माण्हू छा था कनि वञी अहिड़ो मिसाल हिकिड़ो मीलाद था कनि, यारहीं था कनि, ॿारहीं था कनि, 40 था कनि, 30 था कनि, क़ुर ख़ानी था कयूं, हीअं था कयूं। इहे शयूं जेके आहिनि इन्हनि में मां अंज़ल बिहा मिन सुल्तान, नबी न कई, न सहाबी, न असांखे हुकुम आहे। सो हाणे माण्हू सम्झंदा त हीअ तमामु भली शइ आहे, सुठी शइ आहे, असां कहिड़ी ग़लति शइ कमु कयो आहे, पर हे ग़लति आहे। छो ग़लति आहे? छो जो असांजे नबी जी पैरवी न आहे, नबी जी ठपो कोन्हे लॻियल इन शइ ते। ऐं हीअ असुलु अहिड़ो आहे जो असां हिन खे यादि करे छॾींदासीं न त अल इबादात मुक़य्यदा, अल इबादात मुक़य्यदा, हर शइ इन नबी जे चवण ते हणो आहे, नबी जी जीअं फ़इल ते फ़इल करिणो आहे। अलाह जो हुकुम आहे त ठीकु आहे, जे न त असां उहा शइ रद्द कंदासीं, असीं क़बूल कोन कंदासीं। छो जो असांजे दीन मां न आहे। जंहिं शइ में ख़ैरु हूंदो त असांखे नबी करीम ॿुधायो, जंहिं शइ में ख़ैरु न आहे असांखे नबी करीम कोन ॿुधायो। छो जो अब्दुल्लाह बिन मसूद चए थो मा मिन ताइरिन यतीरु फ़िस समा इल्ला अख़बरना नबी अलैहिस्सलातु वस्सलाम, त जेको को पखी आसमान में उॾामे थो उन जो बि असांखे नबी करीम ॿुधायो। त तव्हां ॾिसो न त यहूदी बि असांखां वधीक सियाणा त कोन्हनि। उहे हज़रत उमर खे चवनि त तव्हांजो नबी अहिड़ो आहे जो तव्हांखे हंगण मुटण बि सेखारे वियो। चई त हज़रत उमर चयो त इहो त असांजो नबी जो शान आहे। त इन मां असीं असुल मां इन मां इहो सम्झंदासीं त इबादत लफ़्ज़ जेको आहे जंहिंमें शामिल थो थिए कहिड़ो बि सुठो अमल हुजे, जंहिं मां तूं सवाबु चाहीं, जंहिं मां तूं अलाह रसूल खे राज़ी करणु चाहीं, इहो सभु इहो शामिलु थींदो। उन में दुआ शामिल थी थिए, उन में हर शइ तूं जंहिं मां सवाबु चाहीं थो न उहा इबादत आहे। सो इन में असांखे दलील खपंदो, केर बि हुजे हिन खां पुछ दलील आहे मूंखे सबूत ॾे नबी करीम कयो आहे या न, त तूं इन हर शिरक बिदअत मां बची वेंदे, हर शिरक बिदअत मां बची वेंदे। बाक़ी भाई कंदड़ ईंदा आहिनि, असांजा वॾा कंदड़ ईंदा आहिनि, अलाए कहिड़ा बुज़ुर्ग करे विया, छा बि थियो, इहो त इबादत न आहे न। ईसाइन पंहिंजो दीन छो ख़राबु करे छॾियो, ईअं ई पंहिंजो इंजील खां निकिरी आहे ॿाहिरि, ऐं सभिनि जेके वॾा उन्हनि जा उहे कंदा ईंदा त पोयां बि कंदा ईंदा, त नबी करीम फरमाए त पोइ पंहिंजो हुननि जो दीन सॼो गुमराह थी वियो। हिकिड़े दीन मां 70 नमूना दीन थी वियो हुनजो। सो इंसानु कोशिशि करे त हीअ असुल क़वाइद जेकी यादि कंदो त हर शइ जे हेठां हज़ारे हदीसूं दलील मिलंदई। पर असां उहो एतिरा नथा हींअर मसरूफ़ माण्हू आहिनि, कमकार माण्हू आहिनि, नथो यादि करे सघे, नथो पहुची सघे, त भला हीउ क़ाइदो यादि करे छॾे। का शइ बि करणी आहे त उन जी दलील खपंदो असांखे। अल्लाहु आलम बिस्सवाब।